में बल्कि सॼे दुनिया में हिकिड़ी शिरक क़त्ल पुठिया वॾी बुराई जेको फैले पई, जो घर घर में डोरी वई आहे, उन्हनि मूं पिंड खे पाण बचाइण जी कोशिशि कयां थो ऐं आंखे पाण उन शइ नु बचाइण जी कोशिशि कयां थो ऐं जेको इन बुराई में मुलवस थी विया आहिनि, इन खे दावत आहे त इन बुराई खे छॾे करे अल्लाह जी तरफ़ रुजू कयूं। बिरादरान इस्लाम, वो बुराई बदकारी आहे, ज़िनाकारी आहे, जेको हिकिड़ो वॾो जुर्म आहे, कबीरा गुनाह मां हिकिड़ो वॾो गुनाह आहे। प्यारे पैगंबर खे पुछियो वियो, अय्यु ज़म्बि अकबर इंदल्लाह, मिड़ा वॾो गुनाह अल्लाह वटि केरु आहे, कहिड़ो गुनाह आहे? त अल्लाह जे रसूल फरमाइनि शिरक आहे। पुठियां कंहिं माण्हू खे माण्हू आहे, तंहिंखां पुठियां बग़ैर हक़ जे, ऐं पुठियां फरमाए वञ तो ज़ान बे हलील बे जारे, ऐं तूं तुंहिंजे पड़ोस में जेको औरत रहंदल आहे तंहिंसां तूं बदकारी कई। अल्लाह रब्बुल आलमीन इन बुरी शइ नु ऐं इन बुरे कम नु मना फरमाया है, रोकिया है, वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। बदकारी खे ओड़ा न वञो, बदकारी हिकिड़ो बुरो कमु आहे, बुरो रस्तो आहे। ज़िना कबीर गुनाह आहे, बुरो अमल आहे। पर अॼु मुआशरे में, समाज जे अंदरि जेकॾहिं पाण कन खोलियूं, ख़बर खे सुणो त अल्लाह जी पनाह, हर ॾींहुं नई ख़बर बदकारीअ जी ऐं गुनाह जी हिन पंहिंजे ॻोठनि में दुनिया में पाण अचे थी। बिरादरान इस्लाम, अॼु ज़रूरत आहे कि पंहिंजे अंदरि पाण गैरत पैदा कयूं, पंहिंजे घर में इन बदकारीअ खे अचण न ॾियूं। ही बुरो कमु हिकिड़ो मोमिन मुसलमान करे न करे सघे। जेकॾहिं थी पण वई त फौरन अल्लाह वटां तौबा ऐं माफ़ी मंगी लाहींदो। पर अफ़सोस आहे जी गुनाह ॿिया बि वधे पियो, ॿिया बि गुनाह वधे पियो, पर जंहिं पण ॻोठे में, जंहिं मुल्क में ये गुनाह ज़ाहिर थी वञे, आम थी वञे, त अल्लाह जे रसूल फरमाए फ़क़द अहल्लू बिअनफुसिहिम बिअज़ाबिल्लाह, उन्ही क़ौम पिंड मथे अल्लाह जो अज़ाब हलाल करे रखायो। अल्लाह अज़ाब न आणे, उहा अल्लाह जी मर्ज़ी आहे, पर उन ॻाल्हि जा मुस्तहिक़ आई जे अल्लाह उन्ही मथे पंहिंजो ॾम उतारे, उन्ही मथे अज़ाब हलाए। अॼु पंहिंजे घर में मुख़्तलिफ़ तरीक़े से पाण जेकॾहिं ॾिसूं या पंहिंजे ॻोठे में जन बुराई जो पाण से चर्चो सुणूं था। ये बुरो गुनाह ऐं बदकारी ये कुल्ला फैले थी, कुल्ला ही गुनाह जा वधे थो, सबबु कहिड़ो आहे, कारण कहिड़ो आहे? हिकिड़ो त अल्लाह जो ख़ौफ़ न करी वञे, डप न करी वञे, पहिरें इंसान इन बुराईअ खे अंजाम ॾिए थो। यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं जंहिं साम्हूं हिकिड़ी औरत बदकारी धावक ॾिनी त उते अल्लाह जो ख़ौफ़ अचे थो, चए थो क़ाल मआज़ल्लाह, अल्लाह जी पनाह, अल्लाह जी पनाह, इहो गुनाह न कयां। इन्नहु रब्बी अहसन मथवाय, बनी इस्राईल जो हिकिड़ो नेक इंसान जंहिंखे बहैसियत हिकिड़ो इंसान गुनाह जी तरफ़ थी, ऐं जॾहिं गुनाह मथे आमादा थियो त उहा पाक दामन औरत जेको मजबूरीअ में गुनाह मथे आमादा थी वई, चए इत्तक़िल्लाह, अल्लाह जो ख़ौफ़ ऐं डप रख, वला तफ़ुद्दुल ख़ातम इल्ला बिहक़्क़ि, जे अल्लाह जो ख़ौफ़ ऐं डप रख ऐं इन बुराई खे छॾे ॾे। चए उहो इंसान बुराई जे मथे उबल आहे, पर अल्लाह जे ख़ौफ़ ऐं डप में उन बुराई खे छॾे ॾे। अफ़सोस आहे पाइर अज़ीज़ आहियूं, मुसलमान आहियूं, पंहिंजे घर मां बदकार ऐं पुठा पंहिंजे माए भेण खणी बदकारी कयूं था। जीअं पाण वटि किसा मौजूद आहिनि, दलीलूं मौजूद आहिनि। अल्लाह जी पनाह अहिड़े बदकार खे रोकियो आहे। अहिड़ा बदकार जेकॾहिं मुआशरे में हुअनि था त अल्लाह जी पनाह
मार हुआ उनजा माइत्र ए अमोक आगे वाला उनके साथ बन था। अल्लाह जी पनाह जो घुराई खुला वजे थी। ॿियो सबब पर्दो न आहे। पर्दो हो वरी निकिरी वियो। घर में पंहिंजी माउ ऐं भेण वटि पर्दो न आहे। जंहिंजा ज़िमेदार पायूं माइट आहिनि, काका ऐं मामा आहिनि, घरे वारो आहे, पीउ आहे, भाउ आहे। जे पंहिंजे घर में पर्दो न आहे, मां ऐं भेण जेसि अचे कंहिंसे ॻाल्हि करे, घरे में दोस्त जे कोठे अचो ऐं पोइ तव्हां बुराई जा रस्ता खोले था, गुनाह जा रस्ता खोले था। अल्लाह जे रसूल फरमाए ला यखलुवन्न रजुलुन बिइम्रअतिन इल्ला कान सालिसुहुमा शैतान। जेकॾहिं ॿ मर्द ऐं औरतूं भेड़ा थी था त उते यानी गैर महरम त उते टियों शैतान हुजे थो। अल ऐनानी तज़नियान व ज़िनाहुमा नज़र। जॾहिं घर में पर्दो न हूंदो त अखियूं बदकारियूं कयूं ऐं अख झुको आहे, बदकारी जो रस्तो आहे, गुनाह जो रस्तो आहे। बदकारी जो हिकिड़ो वॾो सबबु पंहिंजे घर में से पर्दो न आहे। पंहिंजे माउ ऐं भेण वटि पर्दो न आहे। न इस्लाम आहे मुसलमान औरत खे इहो हुकुम ॾिने या अय्युहन नबिय्यु कुल लिअज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीना अलैहिन मिन जलाबिबिहिन। ऐ नबी तूं तुंहिंजी धीअ खे, मुसलमान औरत खे, तुंहिंजी धीअ खे, घर वारीअ खे ऐं मुसलमान औरत खे हुकुम ॾे जे पर्दो कई। इन लाइ करे बहितर ऐं ख़ासि रस्तो आहे। घर में काकाई मामाई ई त पाण इनखे पाण सम्झो नथा त मुंहिंजो काकाई हो मामाई हो, इन्हनि कीअं पर्दो त पोइ हुन से कोई शादी कोन थींदी। फरमाए रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या दुखूल अल निसा ऐं गैर महरम औरत न वञो। ये कह रोकियो अल्लाह जो रसूल रोके है, मना कया है। तेरे सहाबी जगह आए तो हम होया अल्लाह जो रसूल जो को रिश्तेदार है, जो गैर महरम है, जेठ है, देर है, काका है, मामा है, जो को उन औरत ना करे गैर महरम है, पर असा जो कुटुंब जो मारू है इन जो कोरो कुमाए चाल हम वल मौत। रिश्तेदार जो गैर महरम है मौत है, हलाकी है। पांच जगह नारियों तो अक्सर गोठ में गुनाह करे वाला, बदकारी करे वाला गोठ जा मारू है, कुटुंब जा मारू है। गुनाह तो जितो ओडो हूंदो वो मिणा वधारे खतरनाक है, मिणा वधारे नुक़सानदायक हूंदो। त इस्लाम इतने लाके रोके जे घर में पर्दो कयूं। जॾहिं रसूल जो पाक औरतूं मोमिनियूं माऊं ऐं उमर अबू बकर जेको दुनिया जा पाक इंसान उन्हें खे अल्लाह चए वइज़ा सअलतुमूहुन मताअन फसअलूहुन मिन वराइ हिजाब ज़ालिकुम अतहरु लिक़ुलूबिकुम व क़ुलूबिहिम। जॾहिं को सामान मनो रसूल जे घर वारी होता या कंहिं बि गैर महरम औरत होता फसअलूहुन मिन वराइ हिजाब, उन्हीं कोटा शे मनो पर्दे जी आड़ में, पर्दे होता मनो, पर्दे जी आड़ मनो। सामो चेहरो न ॻाढ़ो, मुंहुं न ॻाढ़ो, वही करे ॼाणू न कयो, बल्कि पर्दे जी आड़ में शे मनो। ये आंजी दिल लाइ करे बहितर आहे, ताक़ीदगी शइ आहे ऐं उन लाइ पर ताक़ीदगी शइ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ये पंहिंजे माउ ऐं भेण खे हुकुम ॾिनो आहे ऐं पंहिंजो ई फर्ज़ बने थो त पंहिंजे माउ ऐं भेण खे था पर्दो करायूं, चाहे घूंघट हुए, चाहे बुरको हुए, को पण शक्ल हुए जंहिंसां औरत पंहिंजो चेहरो ढके सघे। पर अफ़सोस आहे जेकॾहिं गाॾी में चढ़े वारा, जंगली में वञे वारा, कोठे में अचे वञे वारा जेके पंहिंजो हाल पाण ॻाल्हियूं त उते कोड़ो आहे। पर्दे जो नालो न आहे। पंहिंजी माउ ऐं भेण बग़ैर घूंघट जे, बग़ैर पर्दे जे हितां जॾहिं कुझु सूर्य सफ़र कंदी सवाइ जंहिं अल्लाह रहम करे ऐं अल्लाह जो बानियो, पर अक्सर जो हाल यानी बुरो थींदो अचे त पाण पर्दे जो ख़्यालु रखो। इस्लाम जो हुकुम आहे जीअं अल्लाह रब्बुल आलमीन नमाज़ जो हुकुम ॾिनो आहे, पर्दे जो पण हुकुम ॾिनो आहे। पर घर में पर्दो करे तव्हांखे जिहाद करणी पवंदी। पंहिंजे भेण खे, घर वारीअ खे हैसु जे बाद
छिपा न ॾेई सघो ख़ुदा पंहिंजो माण्हू न हेठि ॾियां पंहिंजो माण्हू भेण लिया पई ये बात खुली पई है हमेशा खुली हुई थी चाहे महरम हो या केर पर होए महरम का उन्हें मसरूर है इतने सुनिए पर गैर महरम की मसरूर नहीं हालांकि हराम है नाजायज है बिरादर इस्लाम ये बुराई खुला हो गई है कोरोना जो सब में कारण है आज के जमाने में मोबाइल इंटरनेट इन जो फायदा है इतने जगह मथे पर इन के जरिए जो बुराई वधे थी हुअणो त ईअं खपे जे हिन मोबाइल के जरिए कुरान जी तिलावत सुणे कोई इल्मी ॻाल्हि सुणे पर बुराइयूं ऐं बदकारियूं नारे करे गुनाह जा कम नारे करे अल्लाह जो ख़ौफ़ ऐं डप अलॻि रखी करे वो बुराई मथे अमल थींदा गुनाह मथे अमल थींदा ऐं अल्लाह जी पनाह वो कंहिं शइ में नथा गुज़रे पर अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत ॾींहुं सभु ॾिने वारो आहे यालमु ख़ाइनतल अयुन व मा तुख़फ़ी सुदूर अखी जी ख़यानत के रब्बुल आलमीन जाने थो दिल में को छुपियल खे अल्लाह जाने थो त ज़रूरत न ॻाल्हि जी आहे जेको बुराई आहे बदकारी ॾह बुराई पीरी वधे पई आम थी पई पाण जी ज़िमेदारी जी हर शख़्स पंहिंजे घर वठा पिंड वठा पंहिंजे अख जी हिफ़ाज़त करे पंहिंजे माउ भेण जी हिफ़ाज़त करे पंहिंजे भेण खे घर वारीअ खे जंहिं वक़्तु जी ज़िमेदारी आहे उन खे पर्दो कराए ये हर शख्स जेकर अपनी जिम्मेदारी संभाली दो तो उम्मीद है कि बुराई कुछ थी अल्लाह दुआ है अल्लाह रब्बुल पाक के पर पाक बनी तौफीक ले अजी माए बहन पाक के साफ रखे बुरे बदकारी बचा आमीन सुभान अल्लाह अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह